ख़बर शामिल कंदासीं आवा सिंध न्यूज़ चैनल मौजूद। ठेठो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद शफ़ीक जो कि मकली सतह ते ग़रीब बेपहुंच यतीम लावारिस बीमार ऐं अपाहिज माण्हुनि जी ख़िदमत में पेश रहंदड़ सामाजिक माण्हू मोहम्मद इक़बाल आरई संदसि माउ वारी भेण मैडम अफ़रोज़ ख़ानम ठटे पहुचण बाद सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त असां शिकागो फ्रेंड्स ऑफ पाकिस्तान जे रावनि सां पाकिस्तान जे ग़रीब अवाम जी ख़िदमत ऐं सेवा कंदड़ भाउ मोहम्मद इक़बाल आरई बानी काशिफ़ इक़बाल थलसीमिया ट्रस्ट सेंटर पाकिस्तान में भेण मैडम अफ़रोज़ ख़ानम जेका पिणु काशिफ़ इक़बाल ट्रस्ट पाकिस्तान जे प्लेटफॉर्म तां पंहिंजे खुदाई ख़िदमत ऐं ग़रीबनि लाइ मसीहा तौरु सुञाणप रखंदड़ भाउ मोहम्मद इक़बाल आरई सां गॾिजी काशिफ़ इक़बाल थलसीमिया ट्रस्ट सेंटर कराची जे एड फॉरम तां पाकिस्तान जी हज़ारे रत जी ख़तरनाक बीमारी थलसीमिया में मुब्तला मासूम ॿारनि खे मुफ़्त रत मुफ़्त खुराक मुफ़्त तालीम ऐं तरबियत ॾियण सां गॾोगॾु पाकिस्तान जे हज़ारे बेरोज़गार माण्हुनि खे ख़ुदि रोज़गार स्कीम तहत रोज़गार ॾियणु ग़रीब नियाणियुनि खे ॾास ॾियणु तोड़े इस्करदो खां सहरा थर ताईं ग़रीब ऐं बेघर माण्हुनि खे मुफ़्त घर ऐं कॉलोनियूं तामीर कराए ॾियण सां गॾु बेकफ़न माण्हुनि लाइ कफ़न दफ़न जो बंदोबस्तु करणु वग़ैरह जहिड़ियूं अज़ीम समाजी ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रहिया आहियूं। ऐं असां ताज़ो ई ॿिन्हिनि भाउ भेणनि पारां भान सईदाबाद दादू हैदराबाद कराची तोड़े मुल्क जे मुख़्तलिफ़ हिसनि में रहंदड़ 50 साल अॻु जे समूरनि बचपन जे पुराणनि दोस्तनि खे काफ़ी वक़्तु तलाश करण खां पोइ संदन शान में खेनि यादि कंदे पूरी अधु सदी पुठियां वञी पुराणनि यादुनि अक्सनि कहाणियुनि ॾुखनि ऐं ख़ुशियुनि खे समेटे पंहिंजे कराची वारी रिहाइशगाह ऐं समूरनि सीनियर फ्रेंड्स खे रिवॉर्ड करण जे लाइ हिकु ज़बरदस्त आज़ियाणी तक़रीब सॾाए साणनि पुराणियूं यादुनि जो समूरा दज़ लॻल वर्क खोले खिली टहक ॾेई रोई खेनि पंहिंजे भाकुरनि में भरे खिलंदे ऐं रोईंदे उन्हनि समूरनि पुराणनि साथियुनि खे हिकु यादगार ऐं तारीख़ी आज़ियाणो ॾियण जो एहतमाम कयो हो।